ये तस्वीर बुलड़ी शाह करीम वासी फयाज़ जतोई जी आहे, जेको कराची जे माड़ीपुर वारे इलाइक़े में जावेद बहरिया नाले हिकु रिहाइशी स्कीम में सिक्योरिटी गार्ड तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो हो। गुज़िरियल हफ़्ते हुनखे हिकु पठाण जेको जावेद बहरिया जो रहवासी हो, उन गोली हईं। गोली हणण खां पोइ हीउ ज़ख़्मी थियो, जंहिंखे कराची जे ट्रामा सेंटर में दाख़िल कयो वियो, जिते गुज़िरियल जुमे वारी राति ही ज़ख़्मनि जा सूर न सहंदे मौत हथां ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वाक़े बाबति वाक़े जा CCTV फुटेज बि साम्हूं आया आहिनि ऐं उन खां अलावा CCTV फुटेज सां गॾोगॾु हिन सां गॾु जेको ॿियो ड्यूटी कंदड़ इन ॻोठ जो रहवासी रोशन जतोई आहे, उन जी पिणु जेको हिकु बयानु जारी थियो आहे। जेॾीमहिल हिनखे खणी विया आहिनि ट्रामा सेंटर में दाख़िल कयो वियो आहे, उनजा ॿ सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी रहिया आहिनि, जेके सिंधी ऐं उर्दू में आहिनि, जेके इंसाफ़ जी घुर करे रहिया आहिनि। अचो त ॾिसूं रोशन छा थो चए। हमारे को इंसाफ चाहिए। हम ये सिक्योरिटी ड्यूटी करते हैं कराची में, जावेद बेरिया में, और हम बुलड़ी शाह करीम से आए हुए इधर किराएदार है, किराए पे रहते हैं। बेफिजूला है, जावेद बेरिया वालों ने, एक पठान ने एक जान भाई थे गोली से बंदे को उड़ा दिया है। अभी भी ट्रामा सेंटर में हम खड़े हुए हैं। हमारे को इंसाफ चाहिए, इंसाफ चाहिए।